हमज़े के तमाम घट ॻाल्हाइणो हो, पर तव्हांजी मोहबत में एतिरो ॻाल्हाए वियो। हींअर हमज़े के बेटा पेश करण जे लाइ जस्टिम जे मरकज़ी अॻवान मोहतरम इलाही बख्श फिकर की गुज़ारिश कनि सो अची पंहिंजे साथी हमज़े पंवर के भेटा पेश करें। के विख्या के झुकिया तिन कई कन लाटार सैयद तुंहिंजा ॾिंगा ॿार अॼु बि ऊचे घाट सां मुझर धरतीअ जा वारसो जिए सिंध जिए साईं जीएम सैयद जिए शहीद बशीर खान कुरैशी। अॼु मां पहिरीं जा लख थोरा जंहिं मलीर जे मिट्टीअ खे मान ॾिनो हमज़ो पंवर जे मुंहिंजे मोहतरम अली नवाज़ बुट चयो त असां मीटिंग कंदासीं, ॿार वेठो हूंदो, मां साईं खे ॿुधायां त मोरड़े जे माग हनी हमज़ो पंवर कराची जो रहबरे सिंध साईं जीएम सैयद जो इन हैदर मंज़िल जो इन सन जो उहो आशिक़ आहे जे कराचीअ जे हादसे खां घग्गर ताईं, घग्गर खां मुएदान ताईं, मुएदान खां हैदरीअ ताईं ज़मीन जे हिक इंक ते पंहिंजा पेर घुमाए सिंध जे इश्क जो पैगाम पहुचायो आहे। ही कराची जेका हिन सिंध जी दिलि आहे, को वक़्तु हो जिते अॼु असां स्टेज ते वेठा आहियूं त हिते झर जंग हो, पर हमज़ो पंवर ओ आशिक़ को वक़्तु हूंदो त असांखे को माण्हू कोन मिलंदो, न मीटिंग लाइ जॻह हूंदी। हिकिड़ो असांजो ॻोठु हाजी मुरीद बिकक जंहिंमें मोहतरम इक़बाल छुटे जी उताक साईं भंगुरिया ॻोठ में ऐं ही सफ़ूरा इहे सचल हदीद हाणे वजूद में आया आहिनि। असल में त कराची जो वजूद विझण वारो ॾिसो सिंध जे इश्क जी जेका मिट्टी असांखे जेका सुती साईं रहबर सिंध असांजे जेका पीआरी हमज़े खे अली नवाज़ बुट खे मंज़ूर अबड़ो या दोस्त ॿिया वेठा आहिनि, उहो इश्क अहिड़ो आहे जंहिंमें असां का पंहिंजी धरतीअ ते पंहिंजे माउ ते का तकलीफ़ बर्दाश्त कयूं ई कोन था। इहा इश्क जी सुती जेके पी विया बकौल साईं आरीसर जे, उहे अॼु ताईं सिंध ऐं सैयद जो कलमो पढ़नि पिया, पर जिन खपाई उन्हनि जो को वजूद ई कोन्हे। हीउ जेको इश्क जो काफ़िलो आहे इहो खुटणो न आहे, ही मलीर प्रेस क्लब उहो वाहिद इदारो आहे जंहिं तव्हांजे दंगनि जी हिफ़ाज़त कई आहे। बैरिया टाउन खां वठी जेके बि वाला रखी आहे उते हिननि जवाननि गुलशन हदीद में मुंहिंजे सिंध जे आशिक़ बशीर खान कुरैशीअ सां गॾु जदोजहद कई आहे। ही इश्क जो काफ़िलो मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां इश्क ॿुधो हूंदो पर तव्हां ॾिठो कोन हूंदो। हे जेके तकलीफ़ूं अचनि थियूं तव्हां यकीन कयो, ये जेल, ये थाना, ये जेके खंभ जी जेके टार्चर, उन्हनि में जॾहिं असां सोचींदा आहियूं त बाबा जॾहिं असांखे खंभे खणी विया आहिनि किथे उछलाईंदा, पोइ जॾहिं असांजे उन जनाज़े में सिंधू देश जो इहो नारो शेख आयाज़ जो त सिंध धरती तो ते पंहिंजो सीस निमाया ऐं मांझी फ़कीर जो यकतारो हूंदो ऐं ॻाढ़ो कुआड़ियारो झंडो हूंदो, इहो ख़ुशि नसीब आशिक़ हूंदो। ऐं असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त असांजो मौत इन ॻाढ़े कुआड़ियारे झंडे में ईमान में सलामतीअ सां
ऐं सिंधु देश जी धरती तो ते पंहिंजो शीश निमाया में थिए त उन खां वधीक असांजी का ख़ुशकिस्मती न आहे। अॼु जेका असांजे सिंध ते वालार आहे, जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, जेको मुल्हनि खे छॾियो वियो आहे, उन जी वजह इहा DH खे ॾिनी पई वञे। इहो मलिक रियाज़ जेको मांगर मछो उनखे मोरड़े हमज़े पंवर हिन साईं ख़ुदा ने शाह ऐं असां उन बहादुरीअ जुर्रत सां रोकियो आहे, न त हिन पंहिंजो हिन काठोड़ खां वठी नूरियाबाद ताईं हुनजी वालार हुई। 1,15,000 एकड़नि ते हो, जंहिंखे असां सिर्फ़ु 30,000 एकड़नि ते असां हुनखे महदूद कयो आहे। हीअ जदोजहद जेका जारी आहे हमज़े पंवर जी, हमज़ो पंवर मुंहिंजे हिन मिटीअ जो उहो आशिक़ आहे जंहिं इश्क में चवे पियो न त कलम खपाइण। ॾिसो न, इश्क में हिकु हंध ते बीहण, हिकु जाइ ते रहण ऐं साॻियो अला पोइ सन वारो ऐं हैदर मंज़िल वारो ॻाइण, को का मज़ाक ॻाल्हि कान्हे। ऐं ख़ासि करे हिन दौर जे अंदरि तॾहिं थो चए त कई विकिया कई झुकिया, पर अहिड़ा जवान अॼु तक उन साॻे कुआड़ी वारे झंडे खे खणी बीठा आहिनि जेके हर महाज़ ते बैरिया टाउन में इंडिजेंट्स राइट्स अलायंस जा बि बानी असीं आहियूं, जिन इहो उन प्लेटफॉर्म तां मलिक रियाज़ जा गोॾा खोड़ाया। ईअं न इहो माण्हू दोस्त सम्झनि था त मलिक रियाज़ हितां वियो आहे, उहे गोॾा खोड़ायासीं ऐं अॼु बि असांजी उहा जदोजहद जारी आहे। ही इश्क जो काफ़िलो हलंदो रहे थो। रहबरे सिंध साईं जीएम साईं जो पैगाम असीं पहुचाईंदा रहंदासीं। असांजो इहो काफ़िलो हलंदो रहंदो। दोस्तनि चयो त बाबा घटि ॻाल्हाइणो आहे, पाण छा घणो वधीक ॻाल्हाया हुआसीं, त इहा मुंहिंजी आख़िर में मां चवंदुसि त जंग 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 आहे, मुंहिंजी तोसां जंग आहे, पलीत पेर कर परे, ही धरती मुंहिंजो नंग आहे, ही धरती मुंहिंजो नंग आहे। हींअर हिन तकरीब जे आख़िरी मुक़रर ख़ासि महिमान मोहतरम सैयद खुदानो शाह खे गुज़ारिश कंदुसि तो अचे हमज़े पंवर खे अची पेटा पेश करे। मोहतरम सैयद खुदानो शाह।